बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर या अय्युहन नबिय्य इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा वदाइयन इलल्लाहि बिइज़्निही सिराजम मुनीरा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। राणे जे रेहान मां राणे जे रेहान मां को आदेसी आयो चोॾीह माह चंद्र जे कयो सामीअ सुहाओ लथो ऊंदा हो मुझे जानिब जे त जमाल सी। मुअज़्ज़ज़ सामीईन किराम, स्टेज ते वेठल उलमाए किराम, इलाइके जा मुअज़्ज़िज़ीन,
ऐं ओरे परे खां आयल मुझे महबूब मदीने वारे मीर जे मीलाद जा दीवानो। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अज गोठ अली गुल मुगैरी जे अंदर मोहतरम रईस मोहम्मद अमीन मुगैरी, उस्ताद फ़कीर शाह नवाज मुगैरी ऐं सभई मुगैरी बिरादरी जे मुअज़्ज़िज़ीन गॾिजी मुझे महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मीलाद पाक जी महफ़िल सजाई आहे, जंहिंमें अल्लाह जे ज़ात तव्हां ऐं असां गुनाहगारनि खे शिरकत करण नसीब फरमाई आहे। उम्मीद था रखूं त इंशाअल्लाह ताला मुझो सुहिणो रब्बुल आलमीन पंहिंजे मिठड़े महबूब जे सदके तव्हां असांजे अचण खे क़बूल फरमाईंदो, वेहण खे क़बूल फरमाईंदो, ॿुधण खे ऐं ॿुधाइण खे क़बूल फरमाईंदे मुझो करीम रब तव्हां असांजे दिलनि खे पंहिंजे महबूब जे रहमत सां माला माल फरमाईंदो। इंतहाई समय मुबारको मोहतरम मियां मोहम्मदीन चांडियो ऐं आशिक हुसैन बुघियो खे। आउं त हिन इलाइक़े में बिल्कुलु घटि अचणु पियो थियो, पर जॾहिं खां अचणु थियो आहे ॾिठो आहे इहे वीचारा दोस्त ॾाढी महिनत था कनि। कलाक ॾेढ थियो आहे उस्ताद वीचारो मोहम्मदीन साईं मौलाना मोहम्मदीन चांडियो यको स्टेज ते पे महिनत कई, ख़ुदा उनखे अजर ॾींदो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अॻु में हिकिड़ो दफ़ो हिन जॻह ते अचणु थियो सैयद नूर मोहम्मद शाह बादशाह सां, तॾहिं कुझु ॾाढो तेज़ ॻाल्हायो हुयो, ईअं आहे न। मुंहिंजे ख़्याल में अॼु वरी ओतिरो ई ढरो थिया जेतिरो अॻु में तेज़ हुयुसि। हा मुंहिंजा सुहिणा, अॼु मुंहिंजे आका जो मीलाद ॿुधो इंशाअल्लाह ताला, छो त जंहिंखे मुंहिंजो करीम रब न महिरबानी करे घुरंदो आहे उनखे पंहिंजे महबूब जे यादि उनजे दिल में मुंहिंजो अल्लाह पैदा फरमाईंदो आहे। प्यारा दोस्तो अज़ीज़ो, मुझो करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे अचण सां मुझे बेनियाज़ रब कायनात जे ज़र्रे ज़र्रे खे रंग लाथो। रुगी इंसाननि खे न, रुगी जिन्ननि खे न, जबलनि खे मुझे करीम रंग लाता, पखियुनि खे मुझे अल्लाह रंग लाता, जानवरनि खे मुझे करीम रब रंग लाता, ज़मीन ते रहण वारनि खे रंग लाता, पर अर्श ते रहण वारनि खे बि रब ख़ुशि करे छॾियो। उन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी खुशी अल्लाह जे ज़ात व बरकात जन खे नसीब फरमाई उहे इंतहाई खुश नसीब हन ऐं उन्हनि मां तव्हां सां बि हिकु आहियो। छो त मुंहिंजा दोस्त तुंहिंजो असांजो आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी उहा ज़ात आहे जो मुंहिंजे बेनियाज़ रब पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदर पंहिंजे तमाम अंबिया खे फरमायो, ओ मां अल्लाह जा नबीयो, ओ मां अल्लाह जा नबीयो, जी असांजा करीम रब जॾहिं दुनिया सॼी तव्हांजे मथां कलमो पढ़ंदी हुजे, मां अल्लाह तव्हांखे किताब इनायत कंदुसि, तव्हांखे हिकमतूं अता कंदुसि। जॾहिं तव्हां कितबंद किताबनि सां बि लबरेज़ हुजो, मां अल्लाह तव्हांखे हिकमतूं बि अता कयां। ऐं इब्राहीम दुनिया तो ते कलमो पढ़े त ला इलाहा इल्लल्लाह इब्राहीम खलीलुल्लाह। ऐ मूसा सोना दुनिया तो ते कलमो पढ़े त ला इलाहा इल्लल्लाह।
मूसा कलीमुल्लाह दुनिया तव्हां जा चर्चा करे पर ऐ मुंहिंजा नबियो हिकड़ी मां रब जी ॻाल्हि ॿुधो अगर दुनिया जंहिं वक्त में तव्हां जो ज़िक्र ऐं कलमा उरूज ते कंदी हुजे उन टाइम ते जो महबूब अचे वञे ॿुधायो त दुनिया तव्हां जा कलमा पढ़ंदी तव्हां मुंहिंजे मुस्तफ़ा जो पढ़ंदव या न पढ़ंदव दुनिया तव्हां जो कलमो पढ़ंदी तव्हां ते ईमान आणींदी पर मुझे रब फरमायो सुम्म जाअकुम रसूल जे न उन टाइम ते मुझो महबूब अचे वञे लतुमिनुन बिही उन ते ईमान आणींदो तमाम अंबिया फरमायो तमाम अंबिया अर्ज कयो जी मुझा करीम रब असां तुझे महबूब ते ईमान आणींदासीं सादड़न लफ्ज़न में इन करे बुधायुम तो मुझा दोस्त तोखे असां के पांजे नसीबन जी खबर पवे अल्लाह जे ज़ात तो असां के उन महबूब जो कलमो नसीब कयो आ जो को महबूब अगर कह भी नबी जे जमाने में अचे है तो अल्लाह उन नबी के पाबंद बनायो तो तहां मुझे महबूब ते कलमो पढ़जो जॾहिं न इहा नेमत उज़मा ॾिसंदा तो पो अंदरा दिल में आवाज ईंदो आ का त ॻाल्हि आहे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारे अली सरकार जी आमद दिलदार जी आमद मदनी जी आमद आका जी विलादत मरहबा तवज्जो मुंहिंजा दोस्तो जॾहिं न इहा इनायत ॾिसंदा हूं त पोइ सच ॼाणो त पंहिंजे पाण ते नाज़ थियणु शुरू थींदो आहे त असां बि घटि न आहियूं तवज्जो कर अंदरों दिल में आवाज ईंदो आहे त असां बि घटि न आहियूं छो अल्लाह जो हेड़ो महबूब ॾिनो आहे त रब का त खूबी असां खे बि ॾिनी हूंदी दोस्त केॾो बि कमज़ोर हुजे पर जॾहिं न ॾाढे जे भर में हूंदो आहे त उहो कमज़ोर न हूंदो उहो बि जवान बणिजी वेंदो आहे इहा ॻाल्हि सची आहे न मञूं था त गुनाहगार आहियूं मञूं था त ख़तादार आहियूं मञूं था त ऐबदार आहियूं पर जंहिं महबूब जे लाइ अंबिया दुआऊं घुरंदा विया असां खे जो रीह घुरियो रब ॾिनो आहे त असां बि नसीबन वारा आहियूं तॾहिं त रब महबूब ॾिनो आहे पंहिंजे नसीबन ते नाज़ कर मुसलमान पंहिंजे नसीबन ते नाज़ कर मुझे करीम रब उहा मेहरबानी तो ते कई आहे बस रुगी पाण खे थोरो सुञाण वरी जुमलो चवां रुगी पाण खे थोरो सुञाण मुझा महबूब मुर्शिद करीम सजन सही दामत बरकात मुलालिया फरमाईंदा फकीरो रिढुन सां गॾिजी रिढ न थियो रिढुन सां गॾिजी रिढ न थियो अल्लाह जे ज़ात महबूब जे हर उम्मतीअ खे शींह बनायो आहे शींहन वारी जिंदगी गुजारण सिखो शींहन वारी जिंदगी गुजारण सिखो शींह कहिड़ो बि हूंदो आहे पर किनो करे कोन खाईंदो आहे शींह कहिड़ो बि हूंदो आहे ॿिए जो शिकार ॻाल्हायो ॿिए जो शिकार कोन खाईंदो आहे मेहनत करे खाईंदो आहे मुझे करीम मुस्तफ़ा जा दीवाना ॿिए ॾे निहारण जे बजाय पंहिंजी मेहनत करे खा त मुंहिंजो रब बि राज़ी थिए मदीने जो घोट बि राज़ी थिए मुझे सुहिणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे आमद ता कुर्बान वञा पहिरीं रात कंहिंजी मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे जी जल अमड़ जे शादीअ जी पहिरीं रात मुझे करीम
आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दिल बर बाबा साईं जे शादीअ जी जेका पहिरीं रात हूंदी आ, अल्लाह जे रहमत जी बरसात हूंदी आ। सब कहजे मथा त मुझे करीम रब जी बरसात रहमत जी बरसात हूंदी। रात खैर जी गुजरी, रात खैर जी गुजरी। अम्मा आमिना जी रात सुने हजरत अब्दुल्लाह जे घर में गुजरी। जीअं सुबुह जो ॾींहुं थियो, जीअं सुबुह जो ॾींहुं थियो, हजरत अब्दुल्लाह हस्बे मामूल जीअं पंहिंजे घरड़े खां निकिरी ॿाहिरि वियो, सुनो हजरत अब्दुल्लाह ॿाहिरि वियो। जीअं घुमी फिरी मोटी आयो, हजरत बीबी आमिना ॾे निहारण लॻो। जीअं निहारण लॻो तीअं निहारींदे सख्त आवाज़ में सॾड़ो कयई, ओ आमिना। जेॾी महिल शादीअ जी पहिरीं रात गुज़री हुजे, पहिरीं सुबुह हुजे, घोट जॾहिं सख्त आवाज़ में सॾड़ो कंदो आहे, आम माण्हू परेशान थी वेंदो आहे, आम कुंवार परेशान थी वेंदी आहे। पर सोणे अब्दुल्लाह जे आॾो आम कुंवार नाहे, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी अमड़ रबांदी आहे। अम्मा आमिना सुने हजरत अब्दुल्लाह दे निहारे मुर्गी चवण लगी, ओ मुझा सोना घोट हेडी कावड़ छाजिया, हेडी कावड़ छाजिया। हजरत अब्दुल्लाह जो जवाब बुध निहारे चवण लगो, ऐ आमिना अञा पुछी थी त कावड़ छाजिया। मुर्गी अम्मा फरमाए थी, इहाई त ॻाल्हि पुछण जी आ त मुंहिंजा घोट कावड़ छाजिया। हज़रत अब्दुल्लाह चयो, रोज़ जीअं मां सुबुह जो घर खां निकिरंदो आं, साम्हूं वण ईंदो आ, वण मूंखे सलाम कंदो आ। साम्हूं जानवर ईंदो आ, जानवर मूंखे सलाम कंदा आहिनि। साम्हूं जेकॾहिं जबल जा पत्थर हूंदा आहिनि, उहे पत्थर मूंखे सलाम कंदा आहिनि। तोसां शादी करे आयो हां, हिकिड़ी राति तोसां गुज़ारी आ, अॼु जो ॿाहिरि वञा पियो त कोई मूंखे लिफ्ट कराइण जे लाइ तयार नाहे। न वण सलाम पिया कनि, न जानवर सलाम पिया कनि, न पत्थर सलाम पिया कनि, काविड़ जान त ॿियो छा कयां। अम्मा आमिना मुर्गी निहारे चवे थी, ओ मुंहिंजा सोना घोट, कल शाम ताईं मुंहिंजो बि इहा ई हाल हुई, कल शाम ताईं मुंहिंजो बि इहो ई हाल हुयो। कोई मके में कोन पियो सुञाणे, पर अॼु जीअं सुबुह थियो आ त चइनी तरफ़नि खां रुगी सलाम ई सलाम मूं ते अची रहियो आ। चइनी तरफ़नि खां अर्श ॾे थी निहारियां, अर्श खां आवाज़, फर्श ॾे थी निहारियां, फर्श खां आवाज़, वणनि ॾे थी निहारियां, वणनि खां आवाज़, जाॾे थी निहारियां, अजीब अजीब सलाम ऐं मुबारक जा आवाज़ अची रहिया आहिनि। लॻे थो त जेका नूर जी निशानी बेनियाज़ रब तुंहिंजे पेशानीअ में रखी हुई, उहा अल्लाह अमानत हाणे मुंहिंजे वजूद में पहुचाए छॾी आहे। तवज्जह कर यार, तवज्जह कर यार, खुदा जी मर्ज़ी आ, खुदा जी मर्ज़ी आ। जंहिंखे महबूब तञा नूर आ, महबूब तञा नूर में गुम आ, अञा सूरत मुस्तफ़ा आई नाहे, पर हो नूर मुंहिंजे मुस्तफ़ा जो जंहिं चेहरे में ईंदो आ। अल्लाह जानवरनि खे, जबलनि खे, वणनि खे, पखियुनि खे बि जंहिंखे मुंहिंजो रब चाहींदो आहे, उन्हनि खे तौफ़ीक़ ॾींदो आहे त निहारियो मुंहिंजे महबूब जो नूर अची रहियो। अज़ीज़ान मन, जवानी आहे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी,
जवानिया मुझे महबूब मुस्तफा जी पहिरो भेरो अम्मा खुदैजतुल कुबरा जो सामान खणी जॾहिं मुझो करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात शाम जे मुल्क ॾांहुं वञनि था। ॻाल्हि मुंड बि छॾियां थो, पुठ बि छॾियां थो, विच में रुगी हिकिड़ी ॻाल्हि करण थो चाहियां। तरीक़ेकार इहो हूंदो हुयो त जंहिं वक़्त में काफ़िलो सामान खणी वेंदो हुयो सभिनी खे ॿ उठ मिलंदा हुया। उहे ॿ उठ सामान जा भरियल काबतुल्लाह जे सहन में बीहंदा हुया। अम्मा खुदैजतुल कुबरा कुंड खां बीही करे निहारींदी हुई, इशारो कंदी हुई। जंहिं वक़्त में उहे काफ़िलो हलंदो हुयो अॻियां चौक में बीहंदो हुयो, पोइ जंहिंजो इंतखाब कंदी हुई उनखे सरदार बनाईंदी हुई। पहिरियों दफ़ो मुंहिंजो मदीने जो ताजदार उन काफ़िले में शामिल थियो आहे। सभिनी खे ॿ उठ मिलिया, सभिनी जूं महारूं पुठनि ते मुंहिंजे हुज़ूर खे बि ॿ उठ मिलिया। हुज़ूर जी महार पुठनि ते त छा मुंहिंजे आका महार अञा हथ में मस कई आहे। अम्मा खुदैजतुल कुबरा निहारे रही आहे त उहे जेके ॿ उठ हुया महार हुज़ूर जे आॾो पहुचंदी वई, आवाज़ करे मुंहिंजे महबूब जे कदमनि ते किरंदा विया। ही ऐलाने नबूवत न हुई, 25 साल उम्र हुई, 25 साल उम्र हुई। सभिनी अजीब मंज़र ॾिठो, हैरत में पइजी विया। काफ़िलो चौक में पहुतो, मैसरा जेको ग़ुलाम अम्मा खुदैजतुल कुबरा जो उनखे चवण लॻी, मैसरा अॼु मुंहिंजी गौर सां ॻाल्हि ॿुध। हा मुंहिंजी मालिकनि साइण हुकुम कर, छा मामिलो आहे? हे वॻो खण, हे सोनो ताज खण, हे वॻो बि खण, हे सोनो ताज बि खण, हे मुंहिंजी ॾाची बि काहे। उन चौक ते पहुची करे वॾे आवाज़ सां आवाज़ ॾे त मुहम्मद बिन अब्दुल्लाह कहिड़ो आहे। जॾहिं ओ जवान तोखे इशारो ॾे त आऊं हा, हे मुंहिंजो कपड़नि जो वॻो उनखे पाराइजा, उनखे पाराए। ही सोनो ताज सोन न हुयो, सोन जहिड़ो ताज ही उन जवान जे मथे ते रखिजा। मथे ते रखी करे हिन मुंहिंजे ॾाचीअ ते चइजां सवार थिए। जंहिं वक़्त में मुंहिंजे ॾाचीअ ते सवार थिए पोइ ऐलान कजां त हिन काफ़िले जो सरदार ॿियो नाहे, पर सरदार सुहिणो मुहम्मद करीम मूं बनायो आहे। तवज्जो रहे, अञा शादी कान थी आहे, अञा शादी कान थी आहे, ॻाल्हाए शादी कान थी आहे। इम्तिहान हली रहियो आहे कंहिंजो। अम्मा खुदैजतुल कुबरा जो मैसरा हैरत में आहे। पहिरियों दफ़ो वापार में नौजवान हली रहियो आहे। ही वॻो नफ़ीसा नाले जेका अम्मा खुदैजतुल कुबरा जी राज़दान उनखां पुछे थो, मैसरा ऐं नफ़ीसा हे वॻो अजीब आहे। नफ़ीसा चवे थी ही वॻो उहो आहे जो मुंहिंजे मालिकिन इन नियत सां ठहरायो हुयो त जेको रब मूंखे घोट ॾींदो उन घोट खे ही वॻो पाराईंदसि। हैरत मां नफ़ीसा ऐं मैसरा हैरत मां ऐं उहा ॾाची जंहिं ते बीबी खुदैजतुल कुबरा खां सवा जेको बि वेहंदो हुयो उन जो ॻाटो भञी लाहे छॾींदी हुई। वरी उन ॾाचीअ ते सवारी ॿई हैरत में, हिकिड़े पासे शादीअ जो वॻो ॾेई रही आहे, हिकिड़े पासे ताज पाराइण लाइ ॾेई रही आहे, हिकिड़े पासे वरी मौत जी दावत ॾेई रही आहे। अॼु खुदैजा जे दिलि में छा आहे कंहिंखे बि ख़बर नाहे। जॾहिं चौक में पहुची करे मैसरा ऐलान
ऐलान कयो मुझे हबीब ऐलान कयो आऊं हा वगो पारायो वयो ताज पहरायो वयो जॾहिं उन दाची जो ऐलान थियो अबू जहल अबू लहब दाह कई ओ मैसरा हमेशा जा सरदार असां हमेशा जा अगवान असां अॼु असां सां नाइंसाफ़ी तो करी मतां तूं भुलिजी पियो आहे इहो वॻो असां जे लाइ आयो हूंदो इहो ताज असां जे लाइ आयो हूंदो जेॾी महिल मैसरा चयो जेको ही वॻो ऐं ताज पाईंदो उहो हिन डाचीअ ते सवार थींदो अबू जहल हटी वियो अबू लहब हटी वियो उन्हनि खे ख़बर हुई त हीअ उहा डाची आहे जेको सवार थींदो आहे उनखे ख्वार कंदी आहे सभिनी रड़ियूं कयूं पर जॾहिं मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जे आॾो अर्ज़ कयो वियो सोहणा इन डाचीअ ते सवार थियणो आहे मुझे मुस्तफ़ा मुर्की फरमायो काहे अचो जीअं मुंहिंजो हुज़ूर डाचीअ ते मुंहिंजा दोस्त कदम रखियो आहे उहा डाची दाहूं करे मुझे मुस्तफ़ा जे आॾो कदमनि में झुकी रोई रही आहे जेका दुनिया खे मारींदी हुई जेका दुनिया खे मारींदी हुई जेको चढ़ंदो हुयो तंहिंखे मारींदी हुई अंदाज़ो त लगा मुझा दोस्त अजीज अंदाजो त लगा मैसरा ऐलान कयो त हे सुनो इन काफिले जो सरदारा जेडी मल ऐलान थी वयो त हे महबूब सरदारा अबू जहल अबू लग गए तकलीफ आई रड़ियूं करे चवण लगा हे नंढड़ो ॿारड़ो मुंहिंजो भाइटियो हे कीअं सरदारा मैसरा चे ज़ुबान बंदि कर काकड़े खान कढी छॾे मालिकन हुकुम कयो आहे त ही महबूब हिन काफिले जो सरदार आहे तवज्जो बस हिकड़ी गाल करे मां मोटा थो हिकड़ी गाल करे ओहे ब उठ जेके हुजूर जे हथ में महार ॾिनी वई जॾहिं हुजूर खे सरदार बनायो वियो काफिले जो अलग सवारी अचे वई मुझे आका जी सवारी अॻियां अचे वई हाणे उहे ब उठ कंहिंखे मिलन उहे आख़िर कतार में उठ में ॿधी हलाइण लॻा कुछ घड़ियूं उठ हलिया ॿई उठ पोयां वेही रहिया उन वक्त जे अंदर जॾहिं भी को काफिले में उठ वेही रहंदो हो ऐलान कयो वेंदो हो बदशगुनी थी उन उठ के ज़बह कयो वेंदो हुयो उन जो गोश्त तक़सीम इलाइके में कयो वेंदो हो उन जो माल विरहायो वेंदो हो न त अॻियां का मुसीबत अची वेंदी हुई हुनने ॾिठो त ॿ उठ वेही रहिया अबू जहल दाह कई ओ मैसरा मूं अॻे ई तोखे चयो इन नंढड़े छोकिरे के सरदार कीअं थो करी मुझे महबूब मुस्तफ़ा निहारे चयो हा ओ मके जा सरदार पाण खे सदाइण वारा तुंहिंजे नज़र में त मां उम्र में नंढड़ो पर अॼु मां मुस्तफ़ा तोखे ॿुधायां थो त रब मुंहिंजी हक़ीक़त छा बणाई आहे अज़ीज़ाने मन जीअं अबू जहल अबू लहब दाहूं कयूं उठ पोइते वेही रहिया हिकिड़ो न ॿ वेही रहिया बदशगुनी थी मैसरा ड्रोणंदो आयो मुझे महबूब जे आॾो सोहणा सरदार पोयां ब उठ वेही रहिया आहिनि मुझे हुजूर मुर्की फरमायो फिक्र न कर सुभान अल्लाह मुझे आका फरमायो फिक्र न कर मैसरा चयो सोहणा इहा बदशगुनी मुझे आका फरमायो बदशगुनी उन्हनि जे लाइ हुंदी आहे जेके निधन का हूंदा आहिनि तोखे कहिड़ी ख़बर त अॼु जेको काफिले जो सरदार आहे रब उनखे इमामुल अंबिया बनाए छॾियो आहे मुझे आका फरमायो परे थी मैसरा परे हटी वियो मुंहिंजो हुजूर मोटी अचे उन्हनि ॿिनि उठनि जे साम्हूं बीठो जीअं मुंहिंजो आका बीठो अजीब आवाज़ करे उठनि पंहिंजा मुंहं मुंहिंजे मुस्तफ़ा जे कदमनि ते रखी छॾिया सभई हैरान सभई हैरत में ए अजीब मामिलो
इन नौजवान में उहा कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजे करे हिननि उठनि पंहिंजा कंधड़ा झुकाए छॾिया। मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो मैसरा जी आका देर न कर, हे ॿई उठ ताहूं कनि था, असां पोयां को न हलंदासीं। मुंहिंजो आका राज़ तां पर्दो नथो खणे, मुंहिंजो आका राज़ तां पर्दो नथो खणे त उठनि ईअं चयो आहे ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा हे त तोखे नथा सुञाणनि पर असांखे रब सुञाणप जी अखि ॾिनी आहे। ओ मुंहिंजा पीरी सॼे उठनि जो बार लॾे छॾियो, असां खणण लाइ तयार आहियूं पर मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा तुंहिंजे दीदार खां सवा हली कोन सघंदासीं, असांखे पोयां न छिके मुंहिंजा महबूब पंहिंजे कदमनि सां गॾु खणी हल। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जॾहिं ऐलान कयो उहे ॿई उठ मुंहिंजा दोस्त पुठियां कढी करे मुंहिंजे आका करीम जे जॾहिं उन ॾाचीअ जे पोयों लॻाया विया, सॼी वाट ईअं ख़ुशीअ में हलंदा विया जो तमामु सरदारनि जा उठ रिढ़ी न पिया सघनि। उहे मुंहिंजे हुज़ूर जे हिकिड़ो दफ़ो महार में हथ विधल उठ इहे पिया उॾामनि जीअं जहाज़ मथे उॾमी हलंदो आहे। सुभान अल्लाह। मर्ज़ी त मुंहिंजे ख़ुदा जी आहे, सुभान अल्लाह। मर्ज़ी त मुंहिंजे ख़ुदा जी आहे जंहिंखे मुंहिंजो करीम रब पंहिंजे महबूब जी सुञाणप अता फरमाईंदो आहे उनखे मुंहिंजो करीम रब पंहिंजे महबूब जो प्यार बि अता फरमाईंदो आहे। अज़ीज़ाने मन उन महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे मुझे बेनियाज़ रब दुनिया जे अंदर मोकिलियो, दुनिया जे अंदर मोकिले मुझे अल्लाह ऐलान फरमायो या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा। मुझे सोने करीम रब, मुझे मिठड़े करीम रब मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे आमद जो ऐलान कयो, अचण जो ऐलान कयो, मक़सद जो ऐलान कयो। मुझे करीम रब अंबिया जे अचण जा मक़ासिद अॻु में भी बयान कया। जॾहिं सुणे इब्राहीम अलैहिस्सलाम जे अचण जो मक़सद रब बयान कयो, अल्लाह फरमायो इन्नी जाइलुका लिन्नास इमामा। ऐं सुणा इब्राहीम तुंहिंजे रब तोखे इमाम बनाए मोकिलियो आहे। हज़रत दाऊद जो रब ऐलान कयो या दाऊद इन्ना जअलनाका खलीफतन फिल अर्द। ऐ दाऊद तोखे तुंहिंजे रब ज़मीन ते खलीफ़ो बनाए मोकिलियो आहे। हज़रत आदम जो ऐलान थी रहियो आहे व इज़ क़ाल रब्बुक लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफ़ा। आदम जे भी अल्लाह ताला खलीफ़े हुजण जो ऐलान कयो पर जॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा जो ऐलान थियो आहे त मुंहिंजे रब खलीफ़ो कोन चयो आहे, इमाम कोन चयो आहे। मुंहिंजे मौला जे ज़ात फरमायो महबूबा असां तोखे शाहिद बनाए मोकिलियो आहे, असां तोखे ख़ुशख़बरी ॾींदड़ बनाए मोकिलियो आहे, असां तोखे ड्रेजारींदड़ बनाए मुस्तफ़ा करीम मोकिलियो आहे। शाहिद बनाए मोकिलियो आहे। इन जुमले खे थोरो खोलियां।
दिल चवे पई त कलाक सवा मां अॻिते हली सिराज मुनीरा खे खोलिया मुंहिंजा दोस्त अज़ीज पर थोड़ो शाहिद खे खोलिया कंहिंजो मुंहिंजो मुस्तफ़ा शाहिद मुंहिंजे अल्लाह ईअं कोन फरमायो त मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा असां तोखे शाहिद बणजण जे लाइ मोकिलियो आहे। तवजह अहले इल्म ला मुंहिंजे रब ईअं कोन फरमायो ऐं ग़ैब जूं ख़बरूं ॾियण वारा मां अल्लाह जे राज़न खे ॿुधाइण वारा तुंहिंजे बेनियाज़ रब तोखे शाहिद बणजण लाइ मोकिलियो आहे। ईअं रब कोन फरमायो अल्लाह फरमायो तोखे शाहिद बणाए मोकिलियो आहे। कंहिंजे लाइ बणाए मोकिलियो आहे जेकॾहिं बणजण जो लफ़्ज़ हुजे हा त पोइ अचण वारी उम्मत लाइ हुयो बणाए मोकिलियो आहे। मना मुंहिंजा मुस्तफ़ा काइनात में जेकी कुझु मां रब कयो आहे सब जो शाहिद तुंहिंजे रब तो मुस्तफ़ा खे बनाए पोइ मोकिलियो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां इन जे सनद में क़ुरान करीम जी हिकिड़ी आयत पढ़ी पोइ मदीने पाक तोखे वठी हला क़ुरान ॿुधण लाइ तयार आहीं या नाही जवाब ॾे। अल्लाह जो सुहिणो क़ुरान ॿुधंदो वञ अहिड़ो एतिरो तोखे क़ुरान करीम ॿुधायां जो यादि रखी छॾ कोई बि दोस्त तुंहिंजो सुभाणे ईअं न चवे त मीलाद जी ॻाल्हि में रुगी किसा ॿुधाए विया पर तोखे चवे त महबूब मुस्तफ़ा जे शान में क़ुरान ईअं पढ़बो आहे जीअं राति पढ़ियो वियो आहे। मुझे बेनियाज़ रब मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे शाहिद हुजण जे शान में क़ुरान करीम जी भी आयत कोड कया अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कया मुझे बेनियाज़ रब फरमायो फकैफ़ इज़ा जिना मिन कुल्लि उम्मतिन बिशहीद वजिना बिक अला हाउलाई शहीदा। मुझे सुने करीम रब फरमायो कीअं हूंदो छा मंज़र हूंदो जॾहिं हर उम्मत मां अल्लाह हिकिड़ो गवाह बणाईंदुसि हिकिड़ो शाहिद घुराईंदुसि हर उम्मत मां हिकिड़ो गवाह ईंदो वरी उन्हनि सभिनी शाहिदनि जे मथां शाहिद हूंदो त अम्मा आमिना जो लाल हूंदो। हर नबी पंहिंजे उम्मत जो गवाह हर नबीअ जो गवाह वरी चओ मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा उन बेनियाज़ रब ॾे निहार पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदर गौर फिक्र जी दावत सॼे क़ुरान करीम खे खोल 1,24,000 नबी अल्लाह उन्हनि मां 313 रसूल मुक़रर फरमाया उन 313 मां वरी अल्लाह 5 मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उलुल अज़म पैगंबर बनाया लेकिन पूरे क़ुरान करीम में खोल जंहिं बि जगह ते अंबिया जो ज़िक्र थींदो आहे नबी जे नाले सां नबीजीन जे नाले सां रसूल अगर मुझे रब सॾियो आ त अम्मा आमिना जे लाल खे सॾियो आ। अज़ीज़ाने मन मुझे करीम रब जे इन एज़ाज़ ॾियण दे निहार मुझे महबूब मुस्तफ़ा जे शान दे निहार मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात पंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम खे रुगी काइनात जो गवाह न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अंबिया जो गवाह भी बनाए मोकिलियो आहे। अल्लाह जे ज़ात बाबरकात अल्लाह जे ज़ात बाबरकात हर नबी खे उन जे पंहिंजे वक़्त
में इंतजार करायो इकरार आलम अरवाह में करायो इंतजार दुनिया में करायो तो हर नबी पंहिंजे पंहिंजे दौर में मुझे मुस्तफा जो इंतजार करे। लख मुबारक तोखे ओ हुजूर जे कलमे पढ़ण वारा हर नबी पंहिंजे पंहिंजे दौर में मुझे हुजूर जो इंतजार कयो आहे। तोखे मूंखे रब बिना इंतजार जे मुस्तफा जो कलमो नसीब कयो। तुझे भागन सां कंहिंजूं रिसूं तुझे भागन सां कंहिंजूं रिसी थी नथियूं सघनि। हा मुंहिंजा दोस्त अज़ीज मुंहिंजे सुहिणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा उम्मतियो अल्लाह जे नेमतुनि जो शुक्रानो अदा कंदे अल्लाह जो शुक्रानो अदा कयो जंहिं मुंहिंजे करीम रब हेॾी महिरबानी फरमाई आहे छो त उहो मुंहिंजो सुहिणो नबी उहो मुंहिंजो मिठड़ो नबी जेको मस्जिद नबवी जे तॾड़नि ते वेही करे मस्जिद नबवी जे तॾड़नि ते वेही करे अॼु खां 1400 साल अॻु में अचण वारी क़यामत जो सॼो मंज़र मुंहिंजो महबूब मुस्तफा पाण ॿुधाईंदो आहे। क़यामत में हीअं थींदो मुंहिंजो मुस्तफा ॿुधाईंदो आहे। क़यामत में हीअं थींदो मुंहिंजो महबूब ॿुधाईंदो आहे। उहे तमामु ॻाल्हियूं उहे